अदा खमो मूंखे 100 रुपया त ॾे। अड़े हेॾे रमू तोखे शर्म नथो अचे? रोज़ रोज़ मूंखां तो पैसा घुरी, ॿुड़ी नथो मारी? पाण छो न कमु कंदो आहीं? अदा मां कमाईंदुसि, ज़रूरु कमाईंदुसि, उन लाइ हिकिड़ो मुंहिंजो शर्त आहे। हा साईं, तुंहिंजो वरी कहिड़ो शर्त आहे? मुंहिंजो शर्त इहो आहे, जेसीं ताईं बाबा मुंहिंजी शादी न कराईंदो तेसीं ताईं मां कमु कोन कंदुसि। अड़े हेॾे, जेसीं ताईं तूं कमु न कंदे न तेसीं ताईं बाबा साईं तुंहिंजी शादी कोन कराईंदो। खमो तूं कमु करी तो, तुंहिंजी वरी कहिड़ी बाबा साईं शादी कराई आहे? बाबा साईं मुंहिंजी शादी कराईंदो, पर बाबा साईं चए थो जेसीं ताईं रमू कमु न कंदो तेसीं ताईं तव्हां ॿिन्हिनि जी शादी कोन कराईंदुसि। अदा खमो शादी जॾहिं थींदी थिए मूंखे 100 रुपया ॾे त मां वञा। कोन्हनि मूं वटि पैसा, वञी को धंधो धाड़ी कर, हल तूं। दूदू काॾे थो वञी? रमू मां ड्यूटी ते थो वञा। मूंखे बि का कम ते बिहार पाण वटि। हा सही, हाणे तूं कमु कंदे आहीं सफ़ा टोटरी। दूदू तूं मूंखे कम ते बिहार, ॾिस त कीअं थो कमु कयां, ऐं ॾिस त पोइ कीअं कमु खे घुमाए थो वठां। हल ठीकु आहे, सुभाणे तूं मुंहिंजी ऑफिस अचिजां, मुंहिंजी ऑफिस जी सफ़ाई कजां, ऐं हा झाड़ू बि ॾिजां। छा हाणे मां इहो कमु कंदुसि, झाड़ू ॾियण वारो? जेकर इहो कमु मां करियां हा त कॾो की टाउन में ड्यूटी मूंखे मिली वञे हा। अड़े तोखे इहो ई कमु मिलंदो, छो त तूं इन कम जे क़ाबिल आहीं। बाक़ी छा तोखे कुर्सी ते वेहारे छॾियां? हल हितां टर। रमू छा ॻाल्हि आहे, परेशान लॻी थो? खैरू दूधू ॾे वियो हुअसि कमु लाइ, उन मूंखे कमु त कोन ॾिनो पर धिका ॾेई मूंखे भॼाए छॾियईं। रमू हिकु सलाह सुठी ॾियाई, तूं उन सलाह ते कमु कर। ॿुधाए त सही, आख़िर कहिड़ो कमु आहे? इहो ई पिनण वारो कमु, पिनण शुरू करी त बहितर आहे। इन में को तुंहिंजो ख़र्च ई कोन्हे, करी त ठीकु आहे, न त मां हलाहीं थो।